दिस शमू, रईस दरिया खान तो तोला कुछ भी नहीं कयो, साले वारा भी भजी विया, पर रईस खे तो तुझी जरी परवाह ना है। अधी इन में रईस जो कड़ो दो गाल डोह जी ना है, गाल आहे लाचार जी। रईस के तो जरूर लाचार ना है तुझो। बहादुर खान ससुई जे चक्कर में रईस के बुझाए छरियो आ। पुलिस छापा पे हणे, रईस परेशान ना बेचारो। कें लाए परेशान है खुद तो लाए परेशान ना है, वो पंजे पुट लाए परेशान आ। अधी चवी सच थी, पर मां रईस सा गदारी न तो करे सका। पोइ मञ शमू, असां धारिया आहियूं, हितां धिक्कार खां सवा ॿियो कुछ भी न मिलंदो। अधी मुझे मञण या न मञण सां छा थींदो? चरिया रईस जी मिल्कियत फबाइण लाइ कुछ कर, अहिड़ो कम कर जो रईस जो माल मेड़े हितां पाण भॼी हलूं। अधी किॾां वेंदासीं? शहर ॿाहिरि आहे, रईस खे हथ बि न ईंदासीं। न अधी, मां रईस सां गदारी नथो करे सघां। न, ही कोन सुधरंदो जेस ताईं इनके धिक्का न मिलदा। खैर, मां भी अहिड़ो तरीक़ो कंदसि जो शहर हलिया वेंदासीं। हिते त साह थो मुझे, हिते न रही सघंदासीं। बल्लो सही दिलेर मां हेडी थी थस, पर परवाह ही कोन थस। खबर ना है तो दिया गवाती है तो जला भजी वई थस। अदा भजी वई हुंदियसि, मिड़ी माण्हुनि खे ॿुधाईंदा अगवा थी वई आहे। धी धण जवान थे त हुनखे परणाए छॾिजे, पलियो वञे तो विहारींदो, त पोइ छोरियूं भॼंदियूं न त छा कंदियूं? अफ़सोस आहे तव्हां ते चाचा, असीं केर तव्हां केर। बस कर पुट, माण्हुनि ऐं खुहनि जा वात केर बंदि कंदो? हल था लो। अदा ख़ादिम, मां तुंहिंजी मदद करण लाइ तयारु आहियां, छो त ससुई जहिड़ी तुंहिंजी भेण आहे अहिड़ी मुंहिंजी भेण। मूंखे ख़बर आहे पोलियो पियारण वारियूं टीमूं अमीर ग़रीब सभ जे घर में वेंदियूं आहिनि, ऐं ससीअ खे तलाश करण जी इहा हिकिड़ी वाह बची आहे। तव्हां सही था चओ ख़ादिम, पर पोलियो जूं टीमूं ससुई खे सुञाणंदियूं कीअं? ससुई जो फोटो आहे मूं वटि। ईअं न ख़ादिम, फोटूअ ते ससुई कोन लभंदी। त पोइ छा कयूं? जे मुनासिब समझी त मूं वटि हिन मसइले जो हल आहे। त पोइ जल्दी ॿुधाए, मां ससुई लाइ मुनासिब ऐं नामुनासिब ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु आहियां। ख़ादिम, मां चाहियां थो त मीरा खे पोलियो टीम में शामिल कयां। मीरा ससुईअ खे दिलि सां तलाश बि कंदी ऐं सुञाणंदी बि। इहो कीअं थो थी सघे? असां जूं औरतूं पर्देदार आहिनि। ख़ादिम, ससुईअ लाइ तोखे इहा नामुनासिब ॻाल्हि मञणी पवंदी। को ॿियो रस्तो न आहे। ॾिस ख़ादिम, ही जेके छोकिरियूं पोलियो पियारीनि थियूं उहे बि कंहिंजूं भेनरूं आहिनि, ऐं मां साख़ सां थो चवां त उहे छोकिरियूं उन्हनि सभिनी खां मोतबर आहिनि जेके उन्हनि ते ठठोल था कनि। ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे। चाहियां पियो चाचा वाला चाय त थधी थी वई आहे, हाणे त पियो। कंडन जिया सेज हयाती। बाबा चाय त पियो न, ठरी वई आहे। बाबा पेट सां कहिड़ी कावड़ आहे जो खाइण पीअण बि छॾे ॾिनो अथव? पुट, मुंहिंजो त वेड़ ई वीरान थी वियो। चाचा तू परेशान न थी, मीरा मोटी ईंदी ऐं ससुई खे बि वठी ईंदी। हाँ बाबा, अदी मीरा हिम्मत वारी आहे,
तू उल्को न कर। दिल के दिलासा त घणई तो ॾियां थी है, पर मुझो मन सचे ही न तो। ये हिम्मत न हार, हिम्मत हारींदे त 4 ॾींहं बि ज़िंदा न रही सघंदे। ये महलू मुर्सन ते ईंदियूं आहिनि। हाँ बाबा, अधी मीरा सां गॾु अदा खादुम बि त आहे न। भला जो महल अची वई आहे त मुड़स थी मुंहुं ॾे बाबा, मुड़स थी। हाँ, सब्र खां सवाइ ॿियो गुजारो त कोन्हे न। अल्लाह भली कंदो। छोकरी खणी अची घर में विहारे छड़ी थई। छा कयां बाबा? छोकरीअ खे कोर्ट में आणे कूड़ो सचो निकाह करे छड़ीस। कोर्ट में ससी मुंहिंजी न थिए त पोइ तूं फिक्र न कर, मूं वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे। वैसे मुड़स त फॾो न त गप जो गुॾो, मौलवी खे घुराए हिते ई था निकाह करायूं। ॼट सोई ॼट, हे मसइलो निकाह जो नाहे, कानून जो आहे। रुगो हिकु दफ़ो मूंखे कोर्ट जो कूड़ो सचो कागज़ मिली वञे, पोइ सां त सरदार शाह ज़मान मूंखां ससीअ जी बांह कीअं थो वापसि वठे। सरदार में केतिरो दम आहे, न त पोइ लामारो ई हिकिड़ो खत्म। बहादुर तूं छा थो समझी? लामारो ई हिकु खत्म। तूं फिक्र न कर बाबा साईं, शम्मू ऐं मां पहरेदारनि जी पाण निगरानी कर। केरु आई छोकिरी? इहा अथई ससु मुंहिंजी थियण वारी साल। पर इनके घर में छो आंदो अथई? बंगले त रोज़ पुलिस थी अचे, इन करे इनखे त घर वठी आयो आहियां। छा ही अगवा थियल छोकिरी हिते मुंहिंजे घर में रहंदी? मजबूरी आहे मासी, अॼोको ॾींहुं सिर्फ़ु तव्हां हिननि खे पाण वटि रहायो, राति जो असां शहर निकिरी वेंदासीं। बहादुर खान, इनके पंहिंजे बेडरूम में वञी रहाए। इनके त मां हिकु मिंट बि बर्दाश्त न कंदसि। मासी, मुंहिंजे बेडरूम में हिन ते नज़र केरु रखंदो? बाबा जो हुकुम आहे त अॼोको ॾींहुं ही तव्हां वटि रहंदी ऐं तव्हां हिन मथां नज़र रखंदो, सम्झियो? आऊं वही बची है नजरदारी लाइ, समझो? आई वे मारे हिते छोरी लाचार पियो समझो तोखे पंहिंजे बेडरूम में वठी हलां। हाणे मुंहिंजे अॻियां निमक न खणो, चुप करे वेह हिते।
खुदा बख्शिया। जी बाबा साईं। भले जी परेशानियुनि मूंखे मुझाए छॾियो आहे। बाबा साईं तव्हां ना एहसास कंदो त ॿियो केरु कंदो? सलाम बाबा। वालेकुम सलाम। हाशिम बेखबर को खुर पेर लॻो? बाबल साईं सॼी सिंध ॿोड़ी अथव। ससी दरिया खान जे ॻोठ खां ॿाहिरि न आहे। त दरिया खान जे घर ते हमलो कजे। ससी असांखे उते ई मिलंदी। जे न मिली त फैसले में ॾोही थी पवंदो। इन करे चवां थो तकड़ न कयो। बालाई मोकियो ॾिसी धक अहिड़ो हणोसि जो दुश्मन दंग रहिजी वञे। दंग छा बाबल साईं? हणी हंध कबो ऐं अहिड़ो हंध कबो जो दरिया खान जे खानदान जो को बि फर्द कुझी न सघंदो। बाबा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ससी ॾाढी ॾिनल हुई। अदी 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 फिक्र न कर ससी, तू जल्दी पंहिंजे घर हूंदी। ससी तू हिम्मत न हार जाए, हौसलो रख जाए। तू मुझी बहादुर भेण आई न। मां हलां थी। अदा खादिम जल्दी कर चाचा आशिम के फोन कर। असांखे कीअं बि अॼु राति उते पहुचणो आहे। हा सालार अॼु हर हाल में उते पहुचणो आहे, न त हू ससीअ
बल्ले मुड़स वाइन मोर वयान पलांद कर। बस चाची असा ताके घणो बर्दाश्त कयोसे। पांजी जुबान के काबू में रखो न त पोइ मां पांजे हथन के काबू न रखी सकंदस। जरीना करे त करे छा, सच तो वढ विजे तदे तो मच मचाए। बसरा मु तो के चयो हो न वडेरे दरिया खान जा छो सरदार साईं के निंड ही ना है रुगो इहा कल पवे त छोकरी आहे किथे। खबर पइजी वेंदी मोचा फकीर पे तेरा दाता वतन हाणे तू वेख त मां मानी खणी अचां त खा। उथण वेखण जी लाचार थी पियो छा मिड़ई ने खाइणो आहे ज़िंदगी असां। मूंखे चिताए ॾिसी ॻाल्हि ॿुध, बहादुर सां शादी कंदी त राणी थी रहंदी। हू वॾेरो आहे वॾेरो, सम्झई? ही छा मूंखे गौर सां पई ॾिसी? घुम कीअं ई छा ज़ुबान कान थी जो ॻाल्हाई? ॻाल्हाए नथी सघी छा? वेठी हुजी ही चंगो था वड़ा दुआ कजाए। नस्रुन मिनल्लाह व फतहन करीब। बाबा अल्लाह जी अमान, अल्लाह फतह ॾींदे। बाबा तू फिक्र न कजा, इंशाअल्लाह सिज उभरण खां पहिरियां असां आदि ससियो खे वठी हिते पहुचंदासीं। पंहिंजो ख्याल रखिजो, हर कदम सोचे समझी खणिजो, दुश्मन के कॾहिं भी कमजोर न समझिजो, औरतुनि ऐं ॿारनि खे धक न हणिजो। पंहिंजे सॼे घर जूं दुआऊं सभिनी सां गॾु आहिनि। बाबा चाचो ऐं अधो इंशाअल्लाह कामयाब थी मोटंदा। हा बा शल कोसो वाह न लॻंदो। सलार होता के सां गॾु घर जी भी चौकी रखजा। दुश्मन तो दुश्मन आ, का महल कंहिं जहिड़ी। चाचा मां अकेलो न आहियां, 4 माण्हू मूंसां बि पहिरे ते गॾु आहिनि। तव्हां वञण ई कयो, वारो कयो। हा बा अल्लाह जी अमान, अल्लाह जी अमान। परे हटो मुका, मां चवांव थी मुझे वेझो न अचिजो, मुझे वेझो न अचिजो। ससुई असां शहर में मां तव्हां सां गॾु शहर न हलंदसि, मां तव्हां सां गॾु काॾे बि न हलंदसि।
खामोश, बकवास न कर। नथया चोटी कटे छॾींदो साईं। क्षमा अदब पाए तमीज़ सां ॻाल्हाए। ससुई मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे। तूं बि बाछा माण्हू कैसे? ये हाशिम जी भाइटी आहे, प्यार सां वठ कोन ॾींदी। भीरो मुझे वेझो न अचो। बहादुर खान ये ईअं कोन हलंदी, हिनखे खंभे खणणो पवंदो। ससुई मां न तोखे तकलीफ़ ॾियण थो चाहियां, लेकिन ही तकलीफ़ में ॾिसी थो सघां। इन करे सख्त करण ते मजबूर न कर। छॾ मूंखे, मां न हलंदसि। छॾ मूंखे। बिजली सां तो वठी हलीस।